वन यार तू मूंसां अचानक मौत ई दोला मिली वन यार तू मूंसां अचानक मौत ई दोला हयाती ते नाहे बार छोड़ो थी तड़ी दोला अचानक मौत ई दोला मिली वन यार तू मूंसां अचानक मौत ई दोला ज़माने खे भला छाहे ज़मानो ई त ज़ालिम ज़माने खे भला छाहे ज़मानो ई त ज़ालिम हक़ीक़त हाल मुंहिंजे दीन खां तोखे त मालूम हक़ीक़त हाल मुंहिंजे दीन खां तोखे त मालूम विसारी तो ज़माना कोयर कुर्ब ॾींदो विसारी तो ज़माना कोयर कुर्ब ॾींदो हयातीअ ते नाहे मार छोड़ो थी तड़ी दोला मिली वन यार तू मूंसां अचानक मौत ई दोला मिली वन यार तू मूंसां अचानक मौत ई दोला रहो भाउ अॼु मूंखे ख़बर पई इरशाद मूंखे चयो यार जेके मुंहिंजा ॿ गाना वायरल थिया आहिनि रऊफ़ मंगसी वारा सो अॼु हल त चकर हणी था चऊं अधु बि उते आयल आहे ऐं वीडियो बि ठाहींदासीं अधे जी सो मां हींअर आहियां मज़ो अची वियो हिकु अधु लाइन तव्हां मुंहिंजी फरमाइश ते बि हीअ जेको हाणे उस्ताद मंज़ूर सिखराणी तव्हां कयो मूंखे इहो ॿुधायो इलाही माण्हुनि खे इहा ख़बर न त तव्हां बेसिकली आहियो किथां जा आउं साईं मोरे शहर जो आहियां ज़िलो नौशहरो फिरोज़ ऐं हे फ़न जी दुनिया में कॾहिं खां हो तक़रीबन मूंखे 20 साल थी विया 20 साल थी विया आहिनि जी हाँ पर बेसिकली मां तव्हांखे ॿुधायां त इन फ़न जी दुनिया में असांखे बि 20-22 साल थी विया आहिनि पर हींअर मां तव्हांखे तव्हां कॾहिं 20 सालनि खां हिते माना ॻाईंदा पिया अचो जी जी ऐं मां इहे मूंखे इहे बि ख़बर पई तव्हांजा इलाही सारा शागिर्द बि आहिनि हा शागिर्द बि आहिनि तव्हां पाण कंहिंजा शागिर्द आहियो उस्ताद रहमत अली बिलाली साहब वाह वाह माशाल्लाह वॾो नालो आहे ज़बरदस्त पर हींअर तव्हांजो भला छो एतिरे अरसे खां पोइ भला कीअं इहे वायरल थियूं वीडियो फेसबुक ते ऐं मूंखे ख़बर पई आहे तव्हां हींअर हिकु ॿ एल्बम बि करण वारा हो फ़ौरन जी एल्बम बि कंदासीं पर इन में कुझु महिरबानियूं अदा इरशाद साईं जो बि आहिनि जो असांजो साथ ॾिनई अदा जी शाइरी असां ॻाई उन करे माण्हुनि ताईं और शाइरी जो असर बि घणो पहुतो आहे मतिलबु तव्हां नंढपिण खां वठी तव्हांजो सिलसिलो आहे न जी जी 20 साल इलाही वॾो अरसो आहे ॻाइण खां पहिरियों त काफ़ी टाइम मां सिखण खे ॾिनो इन करे ॻाइण जी दुनिया में थोरो टाइम थियो आहे 5-8 साल थिया आहिनि जो स्टार्ट कयो आहे ॻाइणु स्टार्ट आहे माशाल्लाह अल्लाह ताला तव्हांखे पहिरियां सिखण जे मरहले में आहे गलो तव्हांजो जेको आहे माशाल्लाह ज़बरदस्त आहे जेको भई ॿुधंदो तव्हांखे सुन थी वेंदो हाली महिरबानी अलाह साईं तव्हांखे ज़बरदस्त आवाज़ु ॾिनो आहे इहो फ़न बि ॾिनो आहे जो तव्हां पाण हिन खे प्ले बि कयो पिया कीबोर्ड खे प्ले बि कयो पिया ऐं हुन सां गॾु रिदम सां गॾु प्ले कयो पिया अदा तव्हांजो नालो छा आहे अमजद अली बाबा अमजद अली हा अमजद अली तव्हां कॾहिं खां भला हिन फ़न जी दुनिया में असांखे 10-12 साल थिया अथई 10-12 साल थी विया आहिनि अञा सिखूं था फ़न खे वधायो थी वेट बि वधायो थी बस हाणे ॿई कम आहिनि ॿई कम इरशाद खे मां तव्हां सां गॾु इलाही ॾिठो आहे रऊफ़ अदा छा मसइलो भला बाबा ॻाल्हि साॻी त न आहे तव्हां मुंहिंजी भला अदा इरशाद सां थी वई आहे मोहबत पोइ मूंखे लॻे थो हीअ बि इश्क मां छिड़ियल आहे मतिलबु तव्हां बि टुटल हो हा ॻाल्हि साॻी ॻाल्हि साॻी आहे मां सम्झी वियुसि न अब इरशाद तूं छा थो चवणु चाहीं भला ॻाल्हि इहा इश्क मां थिड़ियल माना असांजी कल्ह थिड़ियल आहे असां टोटली थिड़ियल आहियूं पर माण्हू प्यार कंदा आहिनि माण्हू प्यार कनि था हे जेके माण्हुनि जो परिस्तारनि जो ऐं थोराए थो रऊफ़ मंगसी साहिब बि थोराए थो बिल्कुलु, बिल्कुलु कलाम सही। पसंदि कयो आहे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो इहो गानो ॾाढो तमामु वायरल थियो आहे फेसबुकनि ते माना ईअं ॿोड़ टोड़ लाइ छॾी अथई
हर माण्हू सुलझियल सम्झियल पढ़ियल लिखियल वॾा अदीब दानिश्वर सुठा असांजा सियासतदान पढ़ियल लिखियल तबिको पीढ़ियल तबिको मज़दूर तबिको असांजा मारूड़ा सभई हिन कलाम खे ॾाढो पसंदि कनि पिया ऐं जॾहिं बि आउं फेसबुक खोलियां पियो त कंहिं न कंहिं दोस्त जी इहा पोस्ट हूंदी आहे त यार हे कलाम वाह जो आहे इहो फनकार वाह जो आहे मां जो इहो वाह जो न आहे मोरे जो आहे ऐं ख़ैरपुर मीर जो आहियां न मां बि अदे सां अॼु मिलियुमि ॾाढो तबियतनि बि ॾाढो सुठो ऐं सुहिणो जहिड़ो पाण आहे ओड़ी तबियत अदे जी अदा जी जी तव्हां किथां जाओ असां हिते ई जाऊं हितां जा आहियो जी अदे जे लाइ आहियो ॿुधण जे लाइ जी जी बिल्कुलु उस्ताद उस्ताद आहे ऐं इरशाद बि हिते आहे त तव्हां चओ भला अॻो पोइ हिकिड़ो रंग थी वञे भला ईअं न मुंहिंजो हिकिड़ो शागिर्द इहे बीठो आहे हेॾां शकील अहमद अब हेठि वेह न हा बाबा जेसि ताईं हेठि झुकंदे न तेसि ताईं कामयाबु कोन थींदे वाह ईअं न जी जी हे अदो केरु आहे ये तो मेरे काडर था यार सैयद बकार अली शाह उस्ताद रहमत अली जो शागिर्द आहे हे माशाल्लाह उस्ताद जो त वॾो नालो आहे वाह हुननि जो फर्ज़ंद आहे शागिर्द आहे शागिर्द शागिर्द आहे हुनजो वाह वाह माशाल्लाह वाह अमा बसि दुआ आहे तव्हां सभिनी जे लाइ अलाह तव्हांखे वधीक कामयाबु कंदो ऐं हीअ वीडियो तव्हांजी नेटवर्क ते वेंदी ऐं असां दुआ कयूं था अलाह तव्हांखे ईअं कामयाबु कंदो वीडियो सही वञे माना नट ऐं बुल मथां ई किरी न पए या ईअं उॾरी न वञे उॾरी वञे न नेटवर्क टाइट कंदासीं लख थोरा वाह कुर्बत आया थैंक यू भाउ